बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। ऐं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ 15 पढ़ंदासीं सिंधी ॿाराणो किताब मां। पहिरें सबक़ खे हिजे पोइ रवानगी सां पढ़ंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सीन ज़बर स, बे ज़बर ब, काफ पेश अक, सबक, पे नून ज़बर प, दाल ज़ेर दे, रे ज़बर र, हे वा नून पेश हूँ, 15 सबक 15। सादा लफ़ सा, बे वा पेश बू, सा बू। जिम ये ज़ेर जी, हमदो पेश उ, जी यु। अलफ ज़बर अ, दाल लफ़ दा, अद्दा। अलफ ज़बर अ, दाल लफ़ दा, अद्दा। अलफ ज़बर अ, चे पेश च, अच। हे ज़बर ह, थे पेश थ, हथ। ॾइए ॾे, ॾे। घे ज़बर घ, रे ज़ेर रे, घर रे। हे ज़बर ह, लाम पेश ल, हल। मीम अलफ मा, नूनिए ज़ेर नी, मानी। खे अलफ खा, हमदो पेश उ, खाओ। अलफ ज़बर अ, दाल अलफ दा, अद्दा। हे अलफ हा, हमज़ा ओ, हाओ। जी दोस्तों हाणे सबक़ खे रवानगी सां पढ़ंदासीं। सबक 15। साबू, जीउ, अदा, अद्दा, अच। हथ, ॾे। घर रे, हल। मानी, खाओ। अद्दा, हाओ।